अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जी हेडलाइंस। तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन से बेएतमादी ज़ाहिर करे छड़ी। इमरान खान जो एक भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन का इस्तीफ़ा जो मुतालबो। चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग के खटाइण की पूरी कोशिश कई, पर असां रियासती मशीनरी के इस्तेमाल बावजूद खटे वयासीं। मौजूदा इलेक्शन कमीशन के मातहत शिफाफ चूंडू न थी सघनि। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो पंजाब में नंढी चूंड में कामयाबी खां पोइ पहिरियों खिताब चवे तो परॾेही साज़िश तहत मुल्क ते इम्पोर्टेड हुकूमत मड़ी वई। हुकूमत में अचण खां पोइ हिननि 1100 अरब रुपयनि जा केस माफ़ कराया। वाज़े तो कया त इत्तेहादी हुकूमत जे उन अमल ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञी रहियो आहे। पीपल्स पार्टी जो फौरी तौर नून लीग की क़यादत से मुलाकात जो फैसलो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु वज़ीर आज़म से मिलण लाइ लाहौर पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे लाहौर लाइ रवानो थींदो। वफ़ाक़ी हुकूमत के पंहिंजो मुद्दो पूरो करणु घुरिजे। पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास में फैसलो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त CEC इजलास में इतफ़ाक़ थियो आहे त चूंड सुधारा मौजूदा पार्लियामेंट ई कंदी। पीपल्स पार्टी इत्तेहादी पार्टियुनि सां गॾु बीठल आहे। सख्त मुआशी फैसला नंढी चूंड में नाकामी जो सबब बनिया। लीगी अगवान पार्टी सदर शहबाज शरीफ के रिपोर्ट पेश करे छड़ी। वज़ीर आज़म की सदारत हेठि थियल इजलास में पार्टी के शिकस्त ऐं ईंदड़ सियासी हिकमत अमली ते गौर। ज़रीन जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती इत्तेहादियुनि सां बि राब्ता कंदो ऐं मुस्तक़बिल जे हिकमत अमली लाइ इत्तेहादी पार्टियुनि जे इजलास बि तलब कयो आहे। तहरीक इंसाफ पंजाब में हुकूमत ठाण जो फैसलो करे वरतो। कोर कमेटी के इजलास में परवेज़ इलाही के वज़ारत जो उम्मीदवार बरकरार रखने जो फैसलो। ज़रीन मूजिब कोर कमेटी के मेंबरन इमरान खान के सिंध में मुतहरिक थियण की सलाह दी। मेंबरन की सलाह से इमरान खान तरफा जल्द सिंध के दौरे का इम्कान। नवाज शरीफ, आसिफ ज़रदारी और मौलाना फजल रहमान जा फोन से राब्ता। पंजाब की नंढी चूंड बाद पैदा थियल सूरत हाल से गालियों। टिनी अगवान पारा जल्द आम चूंडू कराइण वाली तजवीज़ से भी गौर। अगवान ने इतफ़ाक़ किया है इत्तेहादी के मशवरे से हुकूमत अमली जोड़ी वेंदी। अवाम पेट्रोल अगन में वाध जो प्लान वरतो है। हुकूमत हारे वही। नवाज शरीफ जो नज़रियो खटे वो। नून लीग अगवान मियाँ जावेद लतीफ़ चयो आहे त हाणे नज़रिये की ज़रूरत के दफ़न करण पवंदो। नवाज शरीफ जो समूरो सच क़ौम आॾो रखण घुरिजे। हक़ीक़तूं क़ौम आॾो रखबियूं त ईंदड़ चूंडनि में मुखालफ़न जूं ज़मानतूं ज़ब्त थी वेंदियूं। कश्मीर बसां जानियुनि सां भरियल ॿेड़ी ऊंधी 60 ॼणा बुॾी विया। 6 औरतुनि ऐं 4 ॿारनि समेत 23 ॼणनि जा लाश हथ। जानी ॿेड़ीअ में सवार थी ॻोठ हुसैन बख्श सोलंगी खां खरड़ो तरफ़ वञी रहिया हुआ त दरिया में संदन ॿेड़ी ऊंधी थी पई। 35 ॼणनि खे बचाए वियो। बुॾी वियल में वॾे तादाद में औरतूं ऐं ॿार शामिल। रेस्क्यू टीमनि तरफ़ां 23 मड़ हथ अचण जी तस्दीक। कराची में मुतालबन की मनताला एहतजाज कंदड़ IBA टेस्ट पास उम्मीदवार ते कराची पुलिस कड़की पई। मुज़ाहिरीन मुतालबन की मनताला एहतजाज लाइ रेड जोन में दाखिल थिया त पुलिस मथन लठियूं वसायूं। एहतजाज में शामिल मर्दन तोड़े औरतन ते भी वहशाणो तशद्दुद कयो। गिरफ्तार पुलिस जो एहतजाज की कवरेज कंदड़ धरती TV के रिपोर्टर इमदाद सुमरा ते भी तशद्दुद लठियूं लगन सबब जख्मी साफ़िन वाक़े के सहाफ़त की आज़ादी ते वार करार ॾेई छॾियो। मुलस एहलकारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई जो मुतालबो।
पनो आखिल बसा बिन धुरन में झेड़े दौरा हिकु जड़ो कतल गोठ दिलदार समेजो में महर ऐं समेजा बिरादरी के बिन धुरन में झेड़े दौरान गोलियों लगन सबब मजीद समेजो मारिजी वियो। ब ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी अब्दुल मनान ऐं अदनान गणती जोगी हालत में सखर अस्पताल मुंतक़िल। ठटे में बीसन डंडा ऐं सरोटा हणी कतल। चांदनी चौक वेझो जवाबदार सनोकर हलाईंदड़ शकील कोम्बाटी के डंडा ऐं सरोटा हणी कतल कयो। इतला ते पुलिस पहुंची मक़तूल जो मर्द अस्पताल मुंतक़िल कयो। हिकु शकी जवाबदार गिरफ़्तार।